अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु जी वीडियो में असां तव्हां सां शेयर कंदासीं हेल्दी ऐं तमामु आसान जिंजर मिंट लेमनेड जी रेसिपी। ही इफ्तार स्पेशल जिंजर मिंट लेमनेड ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां ब्लेंडर में विझूं था कटियल अदरक तक़रीबन 3 ग्राम्स, फूदने जा पत्ता विझूं था 10 खां 12 अदद, लीमे जो रस विझूं था 2 टेबल स्पून, खंड विझूं था 1/3 कप, आइस क्यूब्स विधा आहिनि 1/4 कप, पाणी विधो आहे 1/2 कप ऐं हाणे पाणी विझण खां पोइ चङी तरह सां ब्लेंड कयूं था। चङी तरह सां ब्लेंड करे छॾियो आहे। हाणे असां हिकु जग में आइस क्यूब ऐड कया आहिनि ऐं हाणे आहिस्ता आहिस्ता अदरक ऐं फूदने जो मिक्सचर छाणे जग में विझंदासीं। जी फ्रेंड्स, फूदने ऐं अदरक जो मिक्सचर जग में चङी तरह सां ऐड करे छॾियो आहे ऐं छाणे छॾियो आहे। हाणे विझूं था 3 गिलास पाणी। कारो लूणु विझूं था 1/2 टीस्पून। चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं असांजो मज़ेदार ऐं हेल्दी जिंजर मिंट लेमनेड बिल्कुलु तयारु आहे। असां गिलास में पोर कयूं था ऐं उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।